कुरान मदीने वारे साईं जे दिल पाक ते रबला थो। तख्तुन जे सूरत में न मिलियो, पन्नन जे सूरत में न मिलियो, काठ जे लकड़ी जे तख्तन ते लिखियल न मिलियो, वणन जे पन्नन ते लिखियल न मिलियो। यो कुरान जिब्रील खणी आयो मदीने वारे मीर जे दिल पाक ते नाज़िल। सुभान अल्लाह। पो मदीने वारे मीर पंजे मिठड़ी मिठड़ी ज़बान सा, पंजे प्यारी प्यारी ज़बान सा पंजे सहाबन के पढ़ी बुधायो, असहाबन के कुरान सेखारियो, अहल बैतन के कुरान सेखारियो। मुस्तफा करीम उस्ताद ऐं असहाबी मुस्तफा जा शागिर्द। पुट कुरान अदब जे लाजे करे चोली वेड़ियो त मनो काने, भली वेड़ियो हिकड़ी ब काफी आ। हे 20-25 चोलिन में वेड़े, जारन में लिकाई न रखो, कुरान खोले पढ़ो त कुरान चवे छा तो, रब फरमाए छा। सुभान अल्लाह। कुरान जारन में रखण जे ला न है, कुरान सीने में सांधण जी शय आ, कुरान पढ़ण जी शय आ। पढ़ो तवां ते रहमत वसे, बुधो तवां ते रहमत वसे, कुरान के ॾिसो तवां ते रहमत वसे। सुभान अल्लाह। हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी फरमाइन था जे नज़र कमजोर थी वञेव रुगे कुरान के खोले हीअं वेही ज़ियारत कयो, रुगे ॾिसो वेही दीदार कयो, तव्हांजी निर्त चिट्टी थी वेंदी, नज़र मज़बूत थी वेंदी। जेको चए थो न मूंखे शब कोरी आ, रात जो नथो ॾिसां ॾींहं जो ॾिसां थो, कुरान खणी पंहिंजे अखियुनि सां मले, कुरान खणी पंहिंजे सीने सां मले त सीनो बि रोशन, अखियूं बि रोशन थी वञनि। कुरान पढ़ो बि सवाब।